सतनाम सत श्री अकाल। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर काल मूर्त अजूनी सैभं गुर प्रसाद। जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच। सतनाम सत श्री अकाल। चौथे अष्टपदी सुखमनी साहब जो पंजो पद पढ़ियो थो वञे। करतूत पशुओं की मानस जा, करतूत पशुओं की मानस जा, लोक पचारा करे दिन रात, वाहगुरु लोक पचारा करे दिन रात। बाहर बेख अंतर मल मारा, बाहर बेख अंतर मल मारा। छपस नाए कछ करे छपाया, छपस नाए कछ करे छपाया। बाहर ज्ञान ध्यान स्नान, बाहर ज्ञान ध्यान स्नान, अंतर व्यापे लोभ सुआन, अंतर व्यापे लोभ स्वान, ओ अंतर अगन बाहर तन स्वाह, अंतर अगन बाहर तन स्वाह। गल पाथर कैसे तरे अथाह, गल पाथर कैसे तरे अथाह, जाके अंतर बसे प्रभु ते जन सहज समाते, ओ जाके अंतर बसे प्रभु आप, ओ नानक ते जन सहज समाते। सुखमणि सुखम रत प्रभु नाम, वाह वाह सुखमणि सुखम रत प्रभु नाम, सुखमणि सुखम रत प्रभु नाम। भगत जना के मन बिसराम, भगत जना के
सतनाम सत श्री अकाल। साहब सुखमनी साहब जे हिन पद में सॼे संसार जे जीवन जे कल्याण जे लाइ साहब उपदेश कनि था और अधिक हिन पाखंड खे जेको परिणाम असांखे ॾाढो ॾुख थो ॾियो आहे उन्हीं को हटाइण जे लाइ राम सुंदर उपदेशन में साहबन ॾिनो आहे। करतूत पशुओं की करतूत ओहो मानस जात। नाले में अशरफ मखलूकात ये मानस जात असांखे ॾिनी अथई और परमात्मा वॾी कृपा करे विशेष तरह सां असांखे बुद्धि ॾिनी अथई त संतन मां वञी उनखे सुबुद्धि बणाया। पर असां करे छा रहिया आहियूं, करणो छा आहे, करे इहो रहिया आहियूं जो लोक पचारां करे दिन रात माण्हुनि जे ई नेकी पचार माना ॿई शयूं नेकी गिला जंहिंखे बाणी में साहबन तात बि चई उनखे पचार बि फराई पचार गिला या नेकी। श्री राम लोक पचारां करे दिन रात ॾींहं राति कंहिंसां सां वैसां बि वेहंदासीं। इन लाइ प्यारे भिटाई साहब खे चवणो पइजे या पिर वटि या साईं सां अंदरि जुड़ियो रहो या पिर पचार या साईं जी पचार कर। इनखे सत्संग चइबो आहे जिते साईं जी और साईं जे प्यारनि जी सिफ़त हले तो साईं जा प्यारा कहिड़ी रहणी करे विया करणी करे विया कहिड़ो पंहिंजे जीवन में असांखे प्रभु पथ जो सुंदर रस्तो ॾेई विया सुंदर ज्ञान ॾेई विया उपदेश ॾेई विया। श्री राम न त इहो कमु थींदो कमु त थींदो कर्म त थींदो मन बि पंहिंजो कमु कंदो तूं हाणे हे करे हो करे। ॿाहिरि बेख अंतर मल माया ॿाहिरों बेख आहे गेड़ू जो मां प्रभु जे रंग में रतो पियो आहियां अंदरियों ई ॿाहिरि प्रगट थींदो आहे तोखे गेड़ू वणे थो त तूं मन खे रंगत रख न। मन जीअं रंग जेको अछो ऐं कारो सॾिबो आहे उहो अछो ऐं कारो रंग न थींदो आहे उन जे मथां जेको रंग ॾे उहो थींदो वेंदो। श्री राम पर तूं हे ॻाढ़ी रंगत ॾिनी माना अच्छे सुठे कसे ॿिन्ही खां मथे बसि प्रभु नाम में रंगियल ॿाहिरों तोखे कपिड़ो इहो पिया पर अंतर मल माया अंदर माया जी भुर्ज लॻी पई आहे। कामनाऊं वासनाऊं माया माना सिर्फ़ धन न कामनाऊं वासनाऊं काई बि कामना काई बि वासना हिकु बि हुजे त बि कलंक थी वई। अंतर मल माया पर याद रख छपस ना है कछु करे छपाया उन अंतर्यामी खां तूं छपाए कीअं सघंदे तुंहिंजे अंदरि जेकी हले थो तूं पंहिंजो पाण सां बेईमान थो थिए न तूं ॼाणे थो त मुंहिंजे अंदरि हे आहे ॿाहिरों मां वस्त्र पातियूं बीठो राम नाम रंग सां मन रोग जोगी दुखायल साहब जो भजन आहे। नाम रंग सां मन रंग जोगी छाहे वेस मटाइण में। वाह 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 इहो भजन मूंखे जरवारनि जो असांजो बगी हलाईंदो नचण महिल मुंहिंजो पुटु बानो आहे उनजो पुटु संदीप आहे जेको कंवराम बणबो आहे पंहिंजे दरबार जो आहे। श्री राम उन चिठी में हिकु भेरो इहो भजन लिखी मोकिलियो ऐं भाई दीपाराम चवंदो नाम रंग सां मन रोग जोगी छाहे वेस मटाइण ॿाहिरि बेख अंतर मल माया
वाह वाह, असांजो ईश्वरानंद ब्रह्मचारी सचो संत छा चवंदो त साधु बणजण लाइ कोई बेख जी जरूरत कान्हे, पर बेख इन लाइ पाईंदा आहियूं, असां गांवनि में घुमंदा आहियूं त गांवनि में उन्हनि लोढ़े वारनि घरनि खे वीचारनि खे रक्षक रहंदो आहे कुतो, त घिटी में लंघंदासीं त कुतो भौंकदो ई आहे, त जंहिंमहिल हे गेड़ू पियल हूंदो आहे त अंदरां लोड़ो हेतिरो ई थींदो आहे न, तो साम्हूं ॾिसंदा आहिनि त उनखे मना कंदा आहिनि, कुते खे अकल ॾींदा आहिनि, नहीं साधु जा रहा है, तो थोड़ो उन गेड़ू रत में बचाव थी वेंदो, बसि ॻाल्हि एतिरी। अरे वाह, साधु बण लाइ गेड़ू जी छा ज़रूरत आहे। श्री राम। ॿाहिर बेख, अंतर मल माया, मल माया मल माया। वारिया ब्रह्मचारी हिकिड़े भेरे चई हिकु ई भेरो, हिकिड़े भेरे चई हिकु ई भेरो, चई मुंहिंजी भावना तव्हांखे आंदो आहे। हाणे इन लफ़्ज़नि जो हिकिड़ो आहे, पर इनखे सिद्ध मां कयां थो, इन अखर खे सिद्ध कयां थो। कहिड़ो त छात्र में जॾहिं घुमण आयासीं असां, तॾहिं दरबार में असां सां मिलियो, पोइ रात जो रसोई खाऊं, कॾहिं गॾु त घुमण अचूं, चहलकदमी करण अचूं, त चङो हलिया अचूं, त हे संत हे प्लाट जॾहिं वरितो वियो, बसि उन जे ओरे परे थोरो अॻ में ई असां सां प्रेम पियुसि, त हेॾे अची हिते सुम्हे। अरे साईं हुते कंडा पिया आहिनि, भितर पिया आहिनि, हे सॼो गंद मेलो पियो आहे, चई न बसि मां त हुते सुम्हंदुमि। त मुंहिंजी का साधना थी न भाई, अड़े तपस्वी संत हुनखे कहिड़ी पई आहे, हिते अची सुम्हे, सम्झियो न, त इहो सिद्ध थींदो न इहो शब्द। मुंहिंजो त इहो प्लाट वठंदा ठीकु आहे, आश्रम ठहंदो, जेको ठाराईंदा पिया हलाईंदा, असांखे छाजो रहंदो, इहो त थियणो हो, असां 5 मिनट मोटी वञणो आहे, पर कहिड़ी शइ ते रहायो असां सां राम। छपस नाहे कछु करे छपाया, बाहर ज्ञान ध्यान स्नान। श्री राम। सजण ठगो हुयो गुरु नानक पातशाह वटि, रत्न कंदा पिया विया, हिकिड़ो सजण नालो हुयुसि, पर ॿाहिरों ज्ञान ध्यान तिलक ऐं मुसाफ़िरनि लाइ रोटी भंडारो हले, जंहिंमहिल राति थिए विश्राम कराए, क़तल कराए छॾे, उनजो सामान खणाए, डाकू चोरी न, उनखे क़तल करे पोइ सामान पंहिंजो थियो ई थियो, न पुछे केरु, हे हिन जो कमु हो। गुरु नानक साहब आया, उन सां बि साहब चनि सा सजन तोखे जेके कमु करणो आहे सदाईं कर, पर इहो नालो मटाए, बसि इहो नालो इन कम सां तुंहिंजी शोभा नथो, नालो सजन वर तो करे छा रहियो, नाले जे आड़ में दुख ॾेई रहियो। सजन से ही नाल में चल दिया, नाल चलन पानी में आया, शब्द चयो तो साहब, सजन ठगत, नालो सजन कम ठगी। श्री राम। असांजो साजन असां सां गॾु वेठो आहे, और असां कम कहिड़ा कयूं। अंतर व्यापे बाहर ज्ञान ध्यान स्नान, अंतर व्यापे लोभ स्वान। अंदर में लोभ रूपी कुत्तो वेठो आहे, लोभ कुत्ता पाणी में साबन पहिरीं पासे विचो है, तो 5म पातशाही आहे, लोभ कुत्तो आहे, लोभ चंडा। दुनिया ढूंढन तालब कुत्ते, जेके दुनिया जे ढूंढण वारा आहिनि, जेके दुनिया जी तलब वारा आहिनि, उहे कुत्ता आहिनि। कुत नुस नुस कंदो आहे राम। तंहिं लाइ ॿाहिरों ज्ञान ध्यान स्नान और अंतर व्यापे लोभ स्वान। अंतर अगन छाजी तृष्णा जी, अंतर अगन ॿाहिर तन स्वाह, तन खे ॿाहिरों रख लॻल आहे, पर अंदर तृष्णा। तृष्णा त कंहिं आशा जी थींदी न,
कामना वासना जी तृष्णा थींदी, आशा। श्री राम। तृष्णा में आशा समाइजी वई, छड़ो आशा चयन तो आशा तो थींदी, सतगुरु जी भी थींदी, सुठे कमनि जी परमार्थ जी भी आशा थींदी, पर उहा तृष्णा नथी वधे, हेॾे हे वधे थी। राम राम। अंतर अगन बाहर तन स्वाह, होॾे तृष्णा लगी पई आहे, लोभ जी कामनाऊं वासनाऊं मन में, और गल पाथर कैसे तरे अथा। हिकिड़ो माण्हू तड़ न जाने, वरी उनखे पत्थर ॿधा वञनि गिची में त सिधो तरो वठंदो न। हूअं त काथे लोढ़ी करके काथे न काथे छोली लहर उनखे काथे कंठे ते सटे, पर जंहिंखे पत्थर ॿधायो त सिधो तरो वठंदो न। श्री राम। त गल पाथर माना पाप। हिकु त कामनाऊं वासनाऊं लोभ, वरी उन सां गॾु पाप, माना उहो लोभ कामनाउनि वासनाउनि जी पूर्ति करण जो वञे काढे थो तुंहिंजे पापनि में। त गल में पत्थर हूंदा, पाप हूंदा, त हे जीअं कीअं तरंदो। श्री राम श्री राम श्री राम। उन जे लाइ इन सभिनी खां मुक्त थियण जे लाइ, लोभ खां, आशा खां, तृष्णा खां, कामनाउनि खां, वासनाउनि खां, श्री राम, सभिनी खां मुक्त थियणो अथसि एकमात्र उपाय नाम, समाधान नाम। संसार समस्याओं का घर है, समाधान एकमात्र नाम है। प्रभु की शरणागति, अंदर चले आओ, बिगड़ा काम बन जाएगा। बस शरणागति, केॾो ई पाप कयो थी, शरणागति हलियो आओ, बस प्रभु शरणागति। भूल होना बड़ी बात नहीं। अच्छा, हाँ, भूल को स्वीकार कर लेना यही बड़ी बात है। तो को भलो थी वही बस मां थी वही, माफ कजो, तुम ॿिए जे दिल ते चढ़ी वई, तो इंसान तॾहिं आहे तुम भुल खे जल्दी स्वीकार कर। केॾा अंग्रेज थोड़े के सां टिच थींदा सारी, असां कंहिंखे झटको बि ॾिनी वेंदासीं, जे पोयों उहो तकींदो त अथऊं कार ॾींदासीं। भारत इहा शइ ये सनी टिच थींदी कहीं पेर जी अंग्रेज से सारी, और भारतीय लोग से धक्का दे जाएंगे, अगर मैं पीछे देखूंगा तो वो गाली देगा। ता वडी गाड़ी में वेठा हो, नंढी गाड़ी काई थे थी जा नथी दे, जोरी तोखे कढणो तो पए, पोइ बि तूं तकदा त उहो शौक़ी सां तके थो, भई तूं नथो पास थियण, तूं जाइ नथो ॾे न। राम राम। इहे पाप छा न, पाप छा, कदम कदम पाप पाप थो करे। मन माने नाम कोन्हे अंदर त मान ई मान आहे, जेकी मां चाहियां थे, जेकी मां चाहियां थे। तंहिंला साबित चवनि था, जांके अंतर बसे प्रभु आप, जांके अंतर, जंहिंजे अंदर में प्रभु वसी वञे, बस सभिनी ते नियंत्रण, मुंहिंजो जीवन ई मटिजी वियो। वो ॿिए जे सुख लाइ, ॿिए जे भले लाइ, तूं गम खा, तूं आस्ते हल, तूं ॿिए खे मौक़ो ॾे, निकिरे ॿाहिरि, तूं आराम सां। श्री राम। हा वड़ियो दादा जशन चए, मां ट्राम जो ड्राइवर आहियां। छा चए? मां ट्राम जो ड्राइवर। ट्रामा ईअं हलजनि तूं नंढियूं कलकत्ते में हलजो, माण्हू चढ़ंदो वञे लहंदो वञे, बसि मां ट्राम जो ड्राइवर, ॿारनि खे ख़ुशि कर। अरे जेको ख़ुशि करण थींदो तकड़ कमु शैतान जो, तूं गम खा, वास्ते हल, चङो बाबा, तोखे पुॼणो आहे, संभले पुॼंदासीं, रख नाम ते। राम हो पाण ते भाड़ी बीठो, नाम ते रखियो वेठो। जांके अंतर बसे प्रभु आप, नानक तेजन सहज समाज। नानक तेजन, बस जंहिंजे अंदर प्रभु वसे थो, नानक तेजन सहज समाज, वो ज्ञान में समाइजी वेंदा। सहज माना सहज व्यक्ति, बस हलदा बि रहंदा, बस सहज में रहंदा, जेके जेके बणिजे सहज। श्री राम। मूंखे नानो यादि अची वियो, 1956 में साईं बाबा जेको भ्रमण कयो भारत जो, त हे ॿार खे साण वठी आया,
और नानो सुञाण लियासीं त ॿिनि जाइ ते टकड़ करे वेठा न साईं गाॾी हा मोतीराम हलूं था साईं जन जो सांस जो बि वेठे साईं जन खे तकलीफ़ अची वई पंहिंजी मना न थिए संजन संतन जो सहज सहज वाह वाह प्रभु अंदर जेको वसी हो उते मन मानो बेज रखंदो जंहिंमें तूं ख़ुशि न में मां ख़ुशि न सौ बंदगी न हिकु रज़ा बस इनखे प्रेमा भक्ति चइबो आहे परमान पंजवाणी चए साईं जन इहो सेखारियो आहे मुंहिंजो सतगुरु ते खेम करणु थियो 5 साल हठ योग कयुमि 5 साल उन गुरु जी शरण में 5 साल साईं बाबा पर साईं बाबा जेका प्रेमा भक्ति सेखारी वात मां न कढणी आहे बस ॾाढी सावधानी हुजे जे वात न निकिरे श्री राम साईं बहराम साहिब जन खे मनाइण अचनि हाणे शरीर सॼो ॿजण जॾहिं उथायूं तॾहिं उथनि एॾो छीण थी वियो पर पोइ अॻिलो वेनती रखंदो साईं मुंहिंजे पुट जो हे कार्य आया कंहिं बि कार्य लाइ अचे हिकु लाइन ॿी चवंदो कृपा करे दर्शन जो तव्हां मालिक बणिजो कुझु बि पर भाई साहब पंजूणी ॾहणी उन खां वधीक वेनती करके हुनखे पंहिंजो पाण जीअं बेक वरी वञे न त झटके मां ईअं चई सघो बाबा मां हलण ॾियणो आहे त मनाइण न हिकु जाइ ते आहियूं शंका मिटाइनि पिया मां मथां बीठो आहियां ईअं चिंगिनि पिया मां चयो साईं साईं पोइ ज़रूर हुयो अचण जो साईं अहिड़ी तबियत आहे चई असां छा कयूं असां हे जे पद पढ़ी छॾियो आहे कहिड़ो मंदिर तोड़ो मस्जिद तोड़ो ये तो एक मजाका है अगर किसी की दिल न तोड़ो ये तो घर खास खुदा का है छा कयूं बाबा जेके इन युक्ति खे न ॼाणींदा त कहिड़ा संत हुया जेके चवंदा भाई पंजूराम सां कढ भाई बहराम घुमंदो पिया अरे हुन संत खे काई लोभ हुयो जंहिं पंहिंजो जीवन जंहिं पंहिंजी सॼी हयाती पंहिंजी मिल्कियत उन गुरु आस्थान ते ॾेई छॾियईं टको बि पंहिंजे पुटनि खे न ॾिनई हुन संत जी का हिस्ट्री राम राम सहज 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 बस न सौ बंदगी न हिकु रज़ा राज़ी थी वञे आयो वियो नाम जपियो बस आए वेझी वेठा शेवा करण माना राज़ी थींदा आयो त बि ख़ुशि थिए अचण सां हुनखे ख़ुशी मिले जो हुनखे रहण जो उन में भावना पैदा थिए पर जॾहिं वञे त जेसि ताईं वञे तेसि ताईं तुंहिंजी एतिरी शेवा थिए जो वेंदे ताईं बि हुनखे ख़ुशी मिली वञे राम तुंहिंजे अचण जी ख़ुशी न ॾिनी जेके ईंदे चवनी आ पर अचो साईं और वेंदे चवनी वे हो जेका घड़ी वेठे ऐं उथे अरे वे त साईं घड़ी वे त साईं हाँ छॾे ॿियो ॾेहो आसन आतण अचिजो उनजे ॿिया पासा छॾे करे हमेशा उते या त तुंहिंजे लाइ इहा शइ आहे अचो साईं वेहो त साईं ईंदे चवनी आओ वेंदे चवनी वेहो आओ कहे सो औलिया तुंहिंजे लाइ आओ कहे सो औलिया बैठ कहे सो अचो साईं वेहो साईं श्री राम जहाँ आओ है आदर है नैनों में नींव तुलसी उस घर जाइए थोड़े पत्थर पर से मींह तोखे चाहे कहिड़ी बि कठिनाई में उथणो वेहणो पए पर जाथे आओ आदर आहे जेकी आहे तोसां वीचारो बटे करे खाईंदो वेंदो उथंदो सुम्हंदो जेकी अथसि श्री राम जहाँ आओ नहीं आदर नहीं नैनों में नींव तुलसी उस घर न जाए थोड़े कंचन बरसे में चाहे सोन जो मींहुं वसे उन बंगलनि खे छा कंदा त जा तुंहिंजे लाइ आदर न आहे
कहिड़ो आयो छो आयो? अरे श्री राम। साहब चंदा जिसके अंतर बसे प्रभाव, जिसके अंतर बसे प्रभाव, नानक तेजन सहज समाज, उहे ज्ञान में समाज जी। तू पंहिंजी झलक ॾेखार साईं जी, साईं खे तू ॾिठो तॾहिं आ, उनमें समाज तॾहिं आ जॾहिं सभ में साईं समझे। कोई धारियो परायो दूरी ओरे परे देश परदेश या शइ कुछ भी न रहे। श्री राम। मन जी स्थिति को पाण पुछो, असां जिथे वेठा हूंदा आहियूं बसि उते आहियूं, उहो असांजो घर आहे। हे घर आहे हो, काई ख़ुशी कान थींदी असां मोटी आयासीं घर में, काई ॻाल्हि ई कान्हे। जिथे आहियूं बसि देश छा परदेश छा परायो छा ओरे छा परे छा, ये संत सां ईश्वर आत्मा सां छाजो वास्तो? आत्मा में जुड़ियल आहे, जाते जाते प्रभु तुंहिंजो रखियो आहे, बसि उते थींदो पियो न। परायो केरु पंहिंजो केरु? श्री राम। जाके अंदर बसे प्रभाव, नानक तेजन सहज समाज, सुखमनी सुख अमृत प्रभु नाम। इहो ज्ञान जंहिंजे हृदय में वसी वञे सदाई उनखे सुख रहंदो, सदाई सुख रहंदो। भगत जनां के मन विसरान, हे पूरन परमात्मा पापों का कर खात्मा। हे पूरन परमात्मा पापों का कर खात्मा। विश्व बने धर्मात्मा, विश्व बने धर्मात्मा। हम सब तेरी आत्मा, हम सब तेरी आत्मा। हे पूरन परमात्मा पापों का कर खात्मा। दुखिया सब संसार रहे, दुखिया सब संसार रहे, दुखिया रहे न को, ओ दुखिया रहे न को। हम सबकी अभिलाषा भगवान पूरी हो, हम सबकी अभिलाषा। धन धान संतान से, धान्य मन अन्न, धन धान्य संतान से वंचित रहे न को। हम सबकी अभिलाषा भगवान पूरी हो। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम जय श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। बोल गुरु नानक देव की सखी बाबा दाराम साहिब, पूज मिठड़ी माता साहिब की, सर्व संतन महात्मा की जय, सर्व संतन को पैरी पे साधु बोलो शिव आयो लाल करो झूले।